जेकर कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त वठी अचां। न आधार, मौत जे मुंह मां निकिरी आयो आहीं। डॉक्टर चए पियो त जेकर थोड़ी देर कयो आहे न त हमरा ख़त्म हुयो। बस मालिक जा लख एहसान जो तूं असांजे साम्हूं आहीं। पुट रोहिणी सुडकण के छॾियो, अल्लाह ख़ैर कयो आहे। अजू लाइ दुआ घुरो। बाक़ी जेको क़िस्मत में लिखियल आहे न उहो हर कंहिंखे भोगणो पवंदो। बाक़ी ज़िंदगी आहे त केरु कंहिंखे बि छॾे कोन वेंदो। मुंहिंजा भाइर लख ॾींगा सही, पर आहिनि त भाउ न। जेकर धक उन्हनि खे थो लॻे पर सूर त असांजे हा में थो थिए न। समझा थी पुट, समझा थी। पंहिंजनि जो दर्द ना ही बर्दाश्त थींदो। हिकु औरत जो दुख औरत ही समझी सघे थी, पर मां मर्दनि खे केरु समझाए। कंदा मर्द आहिनि, लोड़ींदियूं औरतूं आहिनि। अलाह साञा ॾींदो मर्दनि खे। पर पुट बाक़ी हिन ॻोठ जो सुख चैन ख़ुशियूं सभु मोकिलाए वयूं। अलाह कंदो मासी, माना इहा ॻाल्हि चोट खाइण खां पोइ ई सम्झनि त दुश्मनी में वीराननि खां सवाइ कुझु बि न वरंदो, सिवाय तबाहियुनि ऐं बर्बादियुनि जे। किथे अम्मा, जेकर इहे सम्झनि न त इहे फसादी खड़ा न थियनि। ॿियनि खे छॾ, मुंहिंजे मुड़ुस खे ॾिस, अगवा करे खणी विया, वञी दिलि ते कुटियाऊंसि। वापिस आयो त बि न मुड़ियो, वरी खणी विया अथसि। हाणे त पुट मूंखे बि ख़ौफ़ आहे त हाणे हुनखे ज़िंदा कोन छॾींदा। मासी, अलाह कंदो चाचा कमदार ख़ैरनि सां मोटी ईंदो। आमीन आमीन। अलाह कंदो ख़ैर सां मरंदो। पर मूंखे कोन थो लॻे, हू ज़ालिमनि जे हथ में आहे। उन्हनि जा घर त बर्बाद थियल आहिनि। हू हिनखे कीअं सही सलामत मोकिलींदा। बस पुट मौला को पंहिंजो मोजज़ो ॾेखारे जो ख़ैरनि सां वापिस मोटे। पर मुंहिंजी दिलि नथी मञे त को सही सलामत ईंदो। खैरा जेतिरे ॾे ख़ैर हुजे, जेमो जो कमु हुजे तोखे कमाए खाराइण, त घर में का शइ खुटल ई न हुजे। मुआ खगा तो जो कमु आई हो, पर तोखे फॾनि फसादनि खां बांध काई कान्हे। सॼो ॾींहुं फॾनि फसादनि जे पोयां, घर में का शइ बि कान्हे का। अटे जी लप बि कान्हे जो पचाए खाऊं। जेॾी नाज़किड़ी ऐं सूंगड़ी आई न त किथां लप अटे जी वठी ॿ मानियूं पचाए रखी आ, पाण बि खाई आ त मां बि ॿ गिरा हणा। हा, अटो ॻोठ में विरहाइजे थो, रुगो मां न वियसि वठण, ॿुॾी बि नथो मरे पियो। अरे घर में कमाए अचणु तुंहिंजो कमु आहे, पचाइणु मुंहिंजो कमु। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, जे तूं घर वेठो हुजे त पोइ मां वञी कमाए अचां, अचे तोखे घर में खारायां। ठीकु आहे, मां विया थो घर में, तूं ॿाहिरि वञी कमाए अचु। ॿिनि वेलनि जो मूंखे अटो आणे ॾेखार न त मां मञी थो माए त बाक़ी तूं खेरा आहीं। पर न, मूंखे त तुंहिंजे प्रकारनि जी ख़बर आहे न। गोदड़ी गीचीअ में विझी सॼो ॾींहुं फ़क़ीरनि वांगुरु पिनंदीअ न, तॾहिं बि तोखे अटे लप न मिलंदी। अरे इहा त मूंखे शाबाश आहे जो तुंहिंजो बिभ भरियो थो अचां। अरे ताना न ॾे ताना। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, तूं वेह घर में, ॾिस त मां कीअं कमाए अचे अन्न जूं गुंदियूं थी भरियां, पोइ सॼो साल वेही गिरजाए। हा, मूंखे ख़बर आहे तूं जेके गुंदियूं भरे रखियूं आहिनि। चङो, मां वेठो आहे घर में ऐं सुभाणे बि घर में ई वेठो हूंदुसि। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, तूं वेहो घर, पोइ रओ ॾियां इहो बि पाए वेहो। सुभाणे तुंहिंजे लाइ चूड़ियूं ऐं बूली बि हथ थी कयां पई, जीअं ॿाहिरां को ॾिसे त हिते परियलो न पर माई परी रहंदी आहे ऐं ख़ैरालो कमाइण वियो आहे।
हाणे घणो दाफ़ न माठड़ी करे वेह मूंखे आराम करण दे। सुबुह जो किथां न किथां अकेले ॿ पनीर जे तोखे ॾींदुसि, बसि अॼो की राति रुगो मूंखे मोहलत ॾे बसि। कमाए जाए न, बाक़ी पिनण जो छो हो आहे। हाणे बि निंड अचई थी न, वयो जो आहे वॾरनि जे ओपर जूं बसियूं चटे आई त हाणे त निंड ईंदी। बसि 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 बेरी कजे तूं सॼो ॾींहुं हलवा थी खाई। रग थई बसि इहे यशियूं ॾियणी न हया न शर्म या लठे हथे अची वई अथसि। कमाल करे छॾी दाऊद, कमाल करे छॾी। मूंखे इहा ख़बर नथी पई त तो आचर ऐं खानू वारनि जो ठिकाणो ॻोल्हे कीअं हथ कयो। ऐं वॾी ॻाल्हि त कमदार खे बि सही सलामत छॾाए। रईस तो दाऊद खे ईअं सम्झो आहे छा मां वॾे कम जो माण्हू आहियां? बेशक सूबेदार साहब, बेशक तव्हां हार पाराइण जे लाइक़ु कयो, पर हार उन ॾींहुं तव्हांखे पाराबो जंहिं ॾींहुं तव्हां खानूअ जो या आचर या मीर जो लाश असांखे तोहफ़े में ॾियो, तंहिंखा दिलि ठरे असांजी। ॿुध दाऊद, कमदार खे तो मुक़ाबले में आज़ाद करायो आहे ऐं कमदार मीर जे क़ैद में हुयो। मीर जे क़ैद में ॿिया माण्हू बि हुया जिन खे तूं न छॾाए सघे, ऐं मीर तुंहिंजो घेरो टोड़े फरार थी वियो। इहो छा पिया चओ? मां कुझु सम्झुसि कोन। जे मीर मथां नओं केस दाख़िल कंदे त उन में इहो ई लिखाईंदे। बाक़ी हिकु ॿी वारदात जो बंदोबस्तु मां कयां थो, उहो केस बि मीर मथां आणंदासीं। उन खां पोइ DSP सां मिली मीर जो बंदोबस्तु करण जे लाइ मां तोखे कुझु सहूलियत वठी ॾींदुसि। रईस जेको हुकुम कंदो तीअं थींदो। फ़िलहाल तव्हां पंहिंजे हमरा खे संभालियो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। ठीकु आहे दाऊद, तोखे इजाज़त। कमदार कर ख़बर आचर वारनि जी आरो कहिड़ी सची कई? भूतार जिन सची कयां त ही हाल हुजनि मुंहिंजा। हा अलबत्ता मीर ॾाढो पुछऊं, पर मुंहिंजे बि अंगूठे ॾिस। ठीकु आहे कमदार, तूं फ़िलहाल थकियल आहीं, आराम कर। सुभाणे वधीक हवाल कंदासीं। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। मूंखे ख़बर ई कोन थी पए त पुलिस असां ताईं पहुती कीअं। मूं बि इहो ई सोचियो हो त हिन जॻह जी ख़बर दाऊद जे मलाइकनि खे बि न हूंदी, पर ओचितो अहिड़ो त अची छापो आहीं, अहिड़ो त अची छापो आहीं जो असांजा होश ई उॾाए छॾियईं। दादा ईअं न आहे, दाऊद खे कंहिं अहिड़े माण्हू ख़बर ॾिनी आहे जेको असांजे हर क़दम जी ख़बर रखे थो। हिन जॻह जी ॼाण त सिर्फ़ु असांजे दोस्तनि खे आहे। पोइ उहो कहिड़ो दोस्त आहे जेको असांजो दुश्मन बणिजी चुको आहे? मूसा, रईस मूसा खान। न दादा न, रईस मूसा खान असां सां अहिड़ी गदारी नथो करे सघे। न बन आचर सही आहे। उहो शख़्स जेको पंहिंजे भाउ जो न थी सघियो त उहो असांजो सॼण कीअं थींदो? खानू तव्हां ॾांहुं अचण खां अॻु में मां रईस मूसा खान वटि हुउसि, मुंहिंजी त वॾी ख़िदमत कयईं। मूसा खान साम्हूं असां सां फिटाइण नथो चाहे, तंहिं करे हू अंदरो ई अंदर विढ़ंदो। जंहिं शख़्स खे असां मां को नुक़सानु न पहुचंदो त उहो असांखे नुक़सानु छो ॾींदो? मूसा पंहिंजे फ़ाइदे लाइ कुझु बि करे सघे थो। न बन ॿी ॻाल्हि न बन, तो मूसा खान खे पंहिंजे नए घर जे बारे में त कोन ॿुधायो आहे न त किथे था रहूं? जे पुछा करे हा त ॿुधाए विया, पर चङो थियो जो पुछा न कई। भला हिते ई बि ख़बरूं कंदो या हलण वारी बि कंदो? हलूं त कंहिं तरफ़, कंहिं वटि हली रहूं? ॾिसी कोन थो त संगति मारो थी पई आहे। सभु हिकु जहिड़ा न आहिनि, अञा कुझु संगति पिया आहिनि। हलूं था शेरल वटि, कुझु ॾींहं उन वटि रही नए शिकार खे फासाइण जी तयारी था कयूं। न बन तोखे घर हलणो पवंदो, घर ख़ाली आहे। ठीकु आहे दा, यारो यारी यारो यारी।
का भी ख़बर न थी पवे तो छोकरा छा था वतन कंदा। खुदा ख़ैर करे टियों चौथों ॾींहुं अथनि मुंहुं बि न ॾेखारियो अथनि। चाचा ॻोठ में हूंदा हुआसीं त पल पल जी ख़बर त पवंदी हुई। हाणे तले किथे छॾे विया आहिनि का बि ख़बर नथी पए। अम्मा अञा त वेझो आहियूं पर जेके छोकिरनि जा कम आहिनि सम्झां थो त असांखे धिकींदा जबल जो हुन भरे छॾे ईंदा जितां असांजा लाश बि ॻोठ कोन मोटंदा। अलाह ख़ैर कंदो चाचा, तव्हां अहिड़ी ॻाल्हियूं छो था कयो? अम्मा अलाह त ख़ैर कंदो पर जेके असांजा कम आहिनि उहा पियो ॻाल्हि कयां। चाचा अलाह साञा ॾींदुनि, ख़ुदा कंदो त पेरनि ते अची वेंदा। जग जहान सुधरी वेंदो पर मुंहिंजा छोकिरा हाणे सुधरण खां ॻरा थी विया आहिनि। हाणे त दिलि खे इहा दुआ ई कान थी लॻे त कुझु सुधरंदा ऐं पंहिंजे पेरनि ते ईंदा। अलाह ख़ैर कंदुनि हाणे बसि रुॻो घर ॾे मोटी अचनि। हाणे काॾे हलण जो इरादो अथई? पहिरियां चांहि पीअण दे, पोइ हली कंहिं शिकार जी ताड़ कयूं था। जेसि ताईं कंहिं न कंहिंखे रोज़ न लेटाईंदासीं मिठल अदा खे आज़ाद कोन कराईंदो। पहिरियां चांहि पीअण दे, उन खां पोइ जीअं चवंदे मिठल खान जे ॻोठ में घिड़ी दे कंहिं न कंहिंजो ख़ात्मो करे ईंदासीं। ख़बर छो पियो? ठीकु आहे हलूं। हल। हमरा अॼु अखि ॾाढी ख़राब थी लॻे, विढ़ंदो या? ही छा विढ़ंदो? मेजालो कढी विझूंसि। उतर बाबा, उतर बाबा। छा थियो कमदार? उतर बाबा, खान मुंह अचल पक्की साबित होत ते ठा वारू कर को बिलो कर निकली न वञा। ओ इते रखीस कमदार, इते रखीस। बोतल मुझे ला छा हुकुमा? तूं हाणे हीअं कर, ॿ टे माण्हू वठी होटल ॿाहिरां बीहार, मां दाऊद खे फोन करे थो छॾियां। ठीकु आहे बाबा। ॿुधो, जबार खे साण वठी वञ ऐं ॿुधो हा पर बोतार पर कुझु कोन, जेको चयो थो मां उहो वञी कर। ठीकु आहे बाबा, आउं वञा थो जबार ॾे। वञ।
ठीक है बतार असां 10 मिनट में पहुंचूं था। Ha 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 ha